बिछिया बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े जी आयल 25,000 जी क़िस्त मां गैर क़ानूनी कटौती बरक़रार आहे। बिछिया जे सहाफ़ी मोहम्मद जुमन चौहान ऐं संदसि टीम गैर क़ानूनी एजेंट माफ़िया खे कटौती कंदे वीडियो ठाहिण कवरेज करण तां एजेंट माफ़िया पारां सहाफ़ी खां मोबाइल फ़ोन फुरे वरिती ऐं तशद्दुद जो निशानो बणायो। सिंध हुकूमत पारां गैर क़ानूनी कटौती ते पाबंदी लॻाई वई, इन बावजूद बि गैर क़ानूनी कटौती बरक़रार आहे। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई आहे। एजेंट माफ़िया पारां सहाफ़ी सां बदतमीज़ी, मोबाइल फ़ोन फुर, तशद्दुद जो निशानो बणायो वियो। इन बाबति सहाफ़ी रजब बोज़दार, मीर इरफ़ान लाशारी, जीएम बाबू ख़ासकेली, सज्जाद मेमण, शाहिद मेमण, फ़िदा सोलंकी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त जल्द खां जल्द गैर क़ानूनी कटौती कंदड़ एजेंट माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, मुस्तहक़ औरतुनि खे पूरो वज़ीफ़ो ॾियारियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।